कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं हर साल जिया हिन साल बि क़दीमी लाल कलंदर जी धमाल जो प्रोग्राम दरगाह सैयद बाक़िर अली शाह ते सैयद मुनीर हुसैन शाह, सैयद कमर अब्बास शाह, सैयद इम्तियाज़ शाह ऐं बुज़ुर्ग सैयद बाक़िर अली शाह जी औलाद तरफ़ां धमाल जो प्रोग्राम कयो वियो। सादात जो चवणु हो त ॾाॾा बाक़िर शाह जी दरगाह कलंदर शहबाज़ जो चोथों पाओ आहे। हिन दरगाह ते सैयद मंगराड़, कोरी, मोची, समा, अब्बासी, चना, सेठर, मंगरिया ऐं ॿिया बिरादरी जा माण्हू अक़ीदत मां मिठा रोट मिठियूं मानियूं पचाए दरगाह जी सादात के पेश कंदा आहिनि। हिन दरगाह जा मुरीद परे परे खां अची धमाल में शरीक थी मस्तनि वांगुरु झुमरियूं हणी अक़ीदत जो इज़हार कंदा आहिनि ऐं बासूं बासींदा आहिनि। दरगाह ते सैयद मुनीर शाह ऐं सैयद कमर अब्बास शाह ऐं ॿियनि सैयदनि तरफ़ां गुलनि जी वर्खा कई वई ऐं चादरूं चाढ़ियूं वयूं। आख़िर में मस्तनि फ़क़ीरनि मुरीदनि में लंगर तक़सीम कयो वियो ऐं दुआ ख़ैर पढ़ी वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।